हिन वक्त असां सुजावल में मदीना शादीहाल में बीठल आहियूं, जिते मशहूरी जेका आहे जेका अक़लियती आहिनि उन्हनि जे तरफ़ां सुजावल जे शहर में ॾियारी जो हिकिड़ो वॾो आलीशान प्रोग्राम रखियलु आहे। इन प्रोग्राम में जेके माण्हू आयल आहिनि, असांजा मुअज़्ज़िन आयल आहिनि ऐं हिन प्रोग्राम खे जेके ऑर्गेनाइज़ करण वारा आयल आहिनि, अचो त तव्हांजी इन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल करायूं। हिंदू बिरादरी के पहिरीं त असां सभिनि खे दीवाली जे सिलसिले में वाधायूं ॾींदासीं। जेका बि असांजे ख़ुशियुनि में शामिल आहिनि, असांजा जेका बि पाकिस्तानी माण्हू आहिनि, असां सभिनी खे वाधायूं ॾियूं था। जेको असां हिते हिकिड़ो शेड्यूल कास्ट वेलफेरेशन एसोसिएशन जे ज़िले सुजावल जे ज़िले ते असां हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें असांजा तमामु अक़लियत जा माण्हू जेका बि बिरादरियूं आहिनि उहे असां वटि गॾु थियूं आहिनि ऐं असां हुननि जा थोराइता आहियूं ऐं सभिनि खे असां भली कार चवांसीं। असांजो ख़ासि महिमान साईं अयाशाह शिराज़ी साहिबु बि असां वटि अची चुका आहिनि। उनजे करे असां जेको असां हाणे सभु ख़ुशि आहियूं ऐं असां बिल्कुलु साईं खे बि असां दीवाली मुबारक ॾींदासीं। अॼु ॾियारी मौक़े ते सिर्फ़ु सिजावल ठट्टो या सिंध न पर पूरे पाकिस्तान पूरी दुनिया में जेका हिंदू बिरादरी रहे थी, ॾियारी मौक़े ते उन्हनि खे आऊं पंहिंजे दिलि सां जेको आहे सो मुबारकबाद पेश करियां थो। ऐं ख़ुशी जो मौक़ो आहे, सदाईं हो असां मुस्लमाननि जी बि जेके हिते ख़ुशियूं थियनि थियूं उन में शरीक थियनि था ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिननि असांखे हिते घुरायो, असीं हुननि जी ख़ुशी में शरीक थिया आहियूं। ऐं सम्झां थो त हीअ हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं मूं दिलि सां ख़ुशी थिए पई त ऐं हुननि जी ख़ुशी में अची थिए या मूंसां गॾु जेके दोस्त आहिनि असीं अची शरीक थिया आहियूं ऐं उन्हनि जी ख़ुशी में असांखे हिकिड़े सम्झो त हिकिड़ी बहितर नज़र अचे पई त भई हो बि ख़ुशि थिया आहिनि त भई असां सां जेके मुस्लमान ॿार असांजा आहिनि या असांजा हिते जेके नुमाइंदा थियनि था उहे शरीक थिया आहिनि, त हिकिड़ी उन्हनि जे चहिरे ते बि उन में ख़ुशी आहे। ऐं जेके हिते बीठा आहिनि असांजा सिजावल जा जेके बि दोस्त, उन्हनि खे आउं ॾियारी ॾींहं ते दिलि सां मुबारकबाद थो ॾियां ऐं इनशा अल्लाह ताला इहो बि उन्हनि सां ऐद थो करियां त हर ख़ुशी गम या जेका बि ॻाल्हि हूंदी उन में इनशा अल्लाह ताला शिराज़ी बिरादरान तव्हां सां या पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हां सां हिकु क़दम अॻिते तव्हां सां हूंदी। असां अॼु सिजावल में मदीना हाल में हिकिड़ो दीवाली जो प्रोग्राम रखियो आहे। अॼु असांजी दीवाली जो ॾींहुं आहे। असां हिते जेको अॼु ख़ुशियूं मल्हायूं पिया ऐं उन प्रोग्राम में असांजो ख़ासि महिमान MNA साबिक़ साईं अयाज़ अली शाह शिराज़ी आहे ऐं आऊं हितां शेड्यूल कास्ट वेलफेयर एसोसिएशन ज़िला सुजावल जो जनरल सेक्रेटरी आहियां ऐं आऊं सॼे सिंध ऐं सॼी पाकिस्तान जी शेड्यूल कास्ट ऐं अक़लियत बिरादर के दिवाली जूं मुबारकूं पेश कयां थो। सुजावल में अॼु मशहूरी अक़लियती बिरादरी तरफ़ां जेको आहे ऐं पूरे जेके अक़लियती बिरादरी हुई उन सां गॾु मुस्लमाननि बि जेको आहे सो उन्हनि सां ॾियारी जो त्यौहार मल्हाए। ॾियारी में असां साबिक़ MNA अयाज़ अली शाह शिराज़ी ऐं हिते जेको आहे अबू महेश्वरी ऐं हिते जो जेको काउंसलर आहे उन्हनि सां बि तव्हांजी असां ॻाल्हि ॿोल करायो। हुननि चयो त असांखे हिन मुल्क पाकिस्तान में पंहिंजूं ख़ुशियूं मल्हाइण में ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं असां सां गॾु मुस्लमान असांजी ख़ुशियुनि में गॾु हूंदा आहिनि, असीं मुस्लमान सां गॾु ख़ुशियुनि में गॾु हूंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु इमरान अली, इबरत न्यूज़, सुजावल।